कोड में खंबे गुम केल सोहेल रज़ा भट्टीअ खे शहदाद कोड में खंबे गुम केल सोहेल रज़ा भट्टीअ खे असीं छा घुरऊं था आ हक़ असांजो आ हक़ असांजो आकिब चांडियो खे बहिराण मीराणीअ खे अब्दुल सत्तार हकड़ो खे कांदड़े खे सां एहतजाज कयो पियो वञे हिते मौजूद अॻवाननि सां सियासी समाजी अॻवाननि सां ऐं विक्टिम फैमिलियुनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। राति जो 3 बजे धारे रेंजर्स पुलिस ऐं कुझु सिविल माण्हुनि घरां अमर ऐं बाबा जे साम्हूं उनखे खंबियो ऐं असांजे अम्मा जे साम्हूं महफ़ूज़ ते तशद्दुद करे उनखे वठी विया आहिनि ऐं घर में इहो चई विया त असांखे इन खां कुझु सुवाल जवाब करणा आहिनि ऐं असां इनखे छॾे ॾींदासीं ऐं अॼु ताईं 66 डेज़ मतिलबु 66 ॾींहं थी चुका आहिनि ऐं मुसलसल गोलाची प्रेस क्लब जे ॿाहिरि एहतजाज आहे कराची प्रेस क्लब जे एहतजाजनि में आउं मुसलसल शरीक पियो थियां पर असांखे अञा ताईं ख़बर कोन्हे महफ़ूज़ किथे आहे ऐं कहिड़े हाल में आहे। सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस हाई कोर्ट, प्रेसिडेंट पाकिस्तान, वज़ीर आला सिंध समेत आला अख़्तियारनि खे अपील कयां थो त मुंहिंजे खंबे गुम कयल पुट गुलाम रसूल ऐं बशीर अहमद जेको टीबीअ जो मरीज़ आहे उन सां गॾु सिंध ऐं बलोचिस्तान जा समूरा खंबे गुम कयल क़ौमी सियासी कारकुननि खे पधिरो कयो। हा जेकॾहिं उन्हनि ते को केस आहे को इल्ज़ाम आहे त तव्हां पंहिंजे वकीलनि जे थ्रू आला अदालतुनि में तव्हांजे आइन मुताबिक़ तव्हांजे पाकिस्तान जे मंशूर मुताबिक़ उन्हनि खे सज़ाऊं ॾियारियो। बाक़ी खंबे टार्चर सेलनि में विझणु असांजे बचड़नि सां गॾु असां बि टार्चर में आहियूं। उन्हनि जी अमड़ हिते मौजूदु आहे मुंहिंजे पुटड़नि जी, उहा अॻु में ई बीमार आहे, हीअं राति ॾींहं हूअ रोए पई थी, परेशान हाल आहे। ऐं वरी बि गुज़ारिश कयां थो रियासती इदारनि खे, IG सिंध खे ऐं सम्झां थो त मुंहिंजा पुटड़ा सिंध गवर्नमेंट जे जेके बि मातहत इदारा आहिनि उन्हनि जी तहवील में आहे। इन करे सूबाई गवर्नमेंट बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्टी पीपुल्स पार्टी जी आहे ऐं उनखे बि अपील कयां थो त मुंहिंजे बचड़नि खे फौरी तौर ते ज़ाहिर कयो। ही जंहिंजो मां पोस्टर खणी बीठो आहियां मुंहिंजे भाउ खे ही को पहिरियों दफ़ो न आहे जो खणी विया आहिनि। उन खां अलावा तव्हां ॾिठो हूंदो आकिब चांडियो या हफ़ीज़ पीरज़ादो खे हिकु पहिरियों दफ़ो न आहे खणी विया आहिनि। मुंहिंजे भाउ खे ही 3 दफ़ो गुम कयो अथनि, हिकु अॻु में 2007 में, ॿियो दफ़ो पोएं साल, 3 दफ़ो हाणे। हे जेके असांजा दोस्त चवंदा हिननि खे अपीलूं था कयूं असां हिननि खे आज़ादु कयो ऐं कानून मुताबिक़ हिननि जा केस हलायो, त पहिरियों जेको 2 दफ़ा खणी विया उन्हनि जे केसनि में त हुननि खे का शायदि ई न हुई। अदालतूं उन्हनि खे बरी करे थियूं छॾनि, जॾहिं बरी करे उहे घर अचंदा वरी मर्ज़ी मौज अचे उन्हनि खे खयूं हलिया था वञनि। आख़िर हीउ सिलसिलो केसि ताईं हलंदो? सिर्फ़ु हिते सिर्फ़ु मुंहिंजे भाउ जो मसइलो न आहे, आकिब जो मसइलो आहे, हफ़ीज़ पीरज़ादे जो मसइलो आहे, असांजे 2 दोस्तनि जो मसइलो आहे, शरण दोस्तनि जो नंढड़नि जो मसइलो आहे, सभिनी गुमशुदा माण्हुनि जो मसइलो आहे। आख़िर हीउ मसइलो करे केसि ताईं हल थींदो? हिननि जा कानून आहिनि उनखे फॉलो कंदे पटिशन दाख़िल करायूंसीं ऐं उन्हनि जी अदालतुनि मां असांखे काई बि माना वोट न मिली, सिर्फ़ु हाज़िरियूं मिलियूं। उन खां पोइ GIT जोड़ी वियूं जेके उन्हनि पंहिंजे बचाव लाइ ऐं सिर्फ़ु टाइम विझण लाइ जोड़ियूं। उनजो असल रिपोर्टूं उहो कोर्ट में पेश करण लाइ तयारु कोन हुया। उन खां पोइ उन्हनि कमेटियूं ठाहियूं जंहिंजो को बि नतीजो न निकितो ऐं 3 साल या 4 साल के माण्हू खे गुम करे लॻाइण में तव्हां लॻाए छॾिया, उन ते को बि तव्हां ॾोह साबित न करे सघिया आहियो। उनजो मतिलबु तव्हां कूड़ा आहियो ऐं असांजा माण्हू जेके आहिनि बेगुनाह आहिनि, तव्हां उनखे प्रेशराइज़ करण लाइ, असांजे माण्हू खे प्रेशराइज़ करण लाइ उनखे गुम कयो पिया त जीअं हू पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि न कनि, पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि न कनि। 30 अगस्त हर साल आता है और निकल जाता है और आज 30 अगस्त एक ऐसे दिन आया है कि जिस दिन खनवादा रसूल ने अपनी खून के नजराने दे के, खून की लकीर खींच के
हक और बातिल के दरमियान ऐसी फसील खड़ी कर दी थी जो ता क़यामत कायम रहेगी। जो लकीर मजलूमों के साथ है वो हुसैन के साथ है, और जो जालिमों के साथ है वो यजीद के साथ है। बलूचिस्तान, मेरे धरती सिंध, यहाँ से जिस तरीके से हमारे बच्चों को, हमारे बेटों को, हमारे भाइयों को अगवा किया जाता है, उठा लिया जाता है, आखिर गुनाह क्या है उनका? सिंध ऐं बलूचिस्तान असांजो तारीख़ी वतन आहे। ही जेका भी कार्रवाई आहे इहा वतन ते कब्ज़े जी कार्रवाई आहे। ही जेके भी माण्हू खंबे गुम कयल आहिनि उहे असांजे मुदाफ़ती मुज़ाहिमती तहरीक जा अॻुवान आहिनि। उहे उन मुज़ाहिमती तहरीक जा पंहिंजा ईअं सम्झो सालार आहिनि। ऐं इहे ई माण्हू जेके आहिनि से तारीख़ में जॾहिं सिंध जो ज़िक्र थींदो, सिंध जे मुहबे वतन माण्हुनि जो ज़िक्र थींदो, जदोजहद जो ज़िक्र थींदो, हलचल जो ज़िक्र थींदो, त तॾहिं इन्हनि मिसिंग पर्सन्स जूं जेके कुर्बानियूं आहिनि उहे सर फ़हरिस्त लिखियूं वेंदियूं। लोग डिसअपियर्ड हुए थे, उसके अलावा दूसरे जो मुल्क है उसमें से जो लोग डिसअपियर्ड हुए थे, लेकिन वहाँ पर अभी हम देख लें कि वहाँ पर 0 केसेस वहाँ पर बचे हुए हैं बाकी मुल्कों में। आप श्रीलंका में देख लें, वो जाना जाता है कि सारी दुनिया में वहाँ पर बहुत सारे केसेस हुए थे, लेकिन अभी अगर हम वहाँ की हिस्ट्री देख लें, वहाँ के केसेस वहाँ से जाने, तो श्रीलंका में वहाँ पे 0 केस है। मतलब वहाँ पर एक भी इन्फोर्स डिसअपियरेंस का कोई भी केस नहीं रहा है। तो इसका मतलब ये है कि वहाँ की रियासतें लोगों को जिबरी तौर पे लापता करने में नाकाम हुई हैं, क्योंकि जो भी मसाइल है वो जिबरी गुमशुदगियों से हल नहीं होने वाले। उनको, रियासत को और उनके जो इदारे हैं, लॉ इन्फोर्समेंट एजेंसियाँ, उनकी जो सीक्रेट एजेंसियाँ हैं और यहाँ की जो आर्मी है, उनके इदारे हैं, उनको ये बात समझनी चाहिए कि जिबरी तौर पे लापता करना ये मसले का हल नहीं है। असल हल तो उनका हक है, जो वो अपना हक मांग रहे हैं। जब हम आके यहाँ पे खड़े हुए थे, हम 2 बंदे थे और 2 से अभी हमारी तादाद 700 तक भी आ रही है। और हम यही चाहते हैं कि हमारे भाई, हमारे प्यारे, हमारे बड़े बुजुर्ग इसी तरह हिम्मत करके हमारा साथ दे, क्योंकि हम सिर्फ एक के लिए नहीं निकले हैं, हम 2 के लिए नहीं निकले, हम पूरी कौम के लिए निकले हैं। हमें पूरी कौम बचानी है, हमें हमारी नस्लें बचानी है, हमें हमारा बलूचिस्तान और सिंध बचाना है। जो इन जालिमों के कब्जेगिरों के हाथों में है वो हमारे चादर और चारदीवारी को पामाल करते हैं, हमारे घरों में घुसते, ना ही देखते हैं किसी के सर में चादर है, ना ही कहते हैं किसी के पांचे ऊपर है या कमीज किस तरह उसने पहनी हुई है। हमारे घरों में घुस के हमारे जिन माँ बहनों को ना ही रात के अंधेरे देखते हैं, ना ही दिन के उजाले, उनको उनके घरों में घुस के उनके प्यारों को उठा के लेके जाते। जब हम रोडों पे आकर खड़े हो जाते हैं तो हम शौक से खड़े नहीं होते। अज ही जो को एहतजाज 3 अगस्त दुनिया जो आलमी ॾींहुं जेको ख़ासि तौर ते जिबरी तौर ते खंबे गुम कयल माण्हुनि जे लाइ मुस्तहस कयो वियो आहे। अॼु हिन एहतजाज जे ज़रिए असीं उन्हनि ज़ालिम जाबर, उन जिबरी तौर ते खंबियल जेके नौजवाननि खे खणी था वञनि, उन्हनि खां इहे घुर था कयूं त जल्द अज़ जल्द नौजवाननि खे बाज़ियाब कयो वञे, उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। जेकॾहिं अॼु 10 मुहर्रम बि आहे, 10 मुहर्रम जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेको शहादत जो ॾींहुं आहे, उन शहादत वारे ॾींहं ते जिते पूरी दुनिया सरापा एहतजाज आहे, उन्हनि सां गॾु हिननि जा प्यारा जेके हिननि जा नौजवान पुट भाइर बच्चा जेके खॾिजी विया आहिनि, उहे बि पंहिंजे सोग जो एहतजाज ऐं उहो मातम मल्हाए रहिया आहिनि। असीं हिन वारसनि सां जंहिंजा खंबिजी विया आहिनि, सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां उन्हनि सां गॾु आहियूं। इंटरनेशनल खंबे गुम कयल जे लाइ इंटरनेशनल डे आहे। ॿियो मज़हबी हिसाब सां जेको करबला जे पिड़ में थियो, सो अॼु सिंध में बि उहो वर्ताव, उहो ज़ुल्म जारी आहे। इंटरनेशनल डे जे हिसाब सां जेके खंबे गुम कया था वञनि, उन्हनि खे कानूनी ॾोह, कानूनी हिकिड़ो ज़ुल्म तसवर करे कानून, इंटरनेशनल कानून ठाहियो वियो आहे त जंहिं ते बि ॾोह हुजे, जंहिं बि माण्हू ते ॾोह हुजे, जेको बि रियासत जो एंटी हुजे ऐं रियासत जे कानून खे नथो मञे, उन ते FIR दाख़िल करे त कोर्टनि में पेश कयो, उन्हनि खां उहो मौक़िफ़ पुछो, उन जे बाद तव्हां सज़ा ॾियो था। पर हिते बि नकाबपोश
सिंध में हिकिड़ी बाज़ार गरम करे रखी आहे जेका काफ़ी अरसे खां वठी राति जो अचनि था, घरनि खे लतूं हणी, घरनि खे ड्राए, भितूं भञी ऐं उहे माण्हू खंबे गुम कयो था वञनि, जेको हिकिड़ो इंटरनेशनल ॾोह बि आहे कानून जे जेको जे ख़िलाफ़ु आहे। सो असां बि उहो इंसाफ़ घुर था कयूं इंटरनेशनल क़ुवतुनि खां, इंटरनेशनल आलमी इदारनि खां त सिंध में जेको बलोचिस्तान में हीउ जेको ज़ुल्म जारी आहे इन जो नोटिस वठो ऐं सिंध जे माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे, सिंध जे माण्हुनि सां हिकिड़ो इंसाफ़ कयो वञे। ॿियो जेको इंटरनेट मज़हबी ॾे आहे त मज़लूमनि जे इनक़लाब इमाम हज़रत इमाम हुसैन जेको यज़ीद जे उन ताक़तवर रियासत यज़ीद में ताक़त फ़ौज जे अॻियां सीनो सुपर करे 72 ॼणनि जे साम्हूं खेमा खोड़े बीठो। अॼु सिंध बि उहा 5-10 माण्हुनि जे अॻियां खेमा खोड़े बीठी आहे, कराची प्रेस क्लब जे अॻियां। नाज़रीन, हिते मौजूद विक्टिम फैमिलियन, सियासी समाजी अगवाननि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि जो इहो ई चवणु हो त जेकॾहिं असांजे प्यारनि जो को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। कैमरामैन आकिब रज़ा सां गॾु रज़ा कासी, वॉइस ऑफ सिंध, लंडन, कराची।